बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सवाल नंबर पहिरियों, हबशा किथे आहे ऐं अॼुकल्ह उनखे कहिड़े नाले सां सॾियो वञे थो? जवाब, हबशा अफ्रीका खंड जो हिकु मुल्क आहे। अॼुकल्ह उनखे इथोपिया सॾिजे थो। सवाल नंबर ॿियो, हबशा तरफ़ पहिरीं हिजरत कॾहिं थी ऐं उन में घणा माण्हू शामिल हुआ? जवाब, हबशा ॾांहुं पहिरीं हिजरत नबूअत जे 5 साल रजब जे महीने में थी, जंहिं में 11 मर्द ऐं 4 औरतूं शामिल हुयूं। सवाल नंबर 3, मके जे कुरैश जे वफ़द नजाशीअ खे कहिड़ो अर्ज़ु कयो? जवाब, मके जे कुरैशन जे वफ़द नजाशीअ खे अर्ज़ु कयो त असांजा कुझु बेसम्झ माण्हू तव्हांजे मुल्क में भॼी आया आहिनि। उन्हनि हिकु नओं दीन ईजाद कयो आहे। असां खे उन्हनि जे वालिदैन ऐं क़बीले जे माण्हुनि तव्हां वटि मोकिलियो आहे त तव्हां खेनि असांजे हवाले करियो। सवाल नंबर 4, हज़रत जाफ़र तयार रज़ियल्लाहु ताला अन्हु जे तक़रीर जे मुताबिक़ कुरैशन में कहिड़ियूं कहिड़ियूं बुराइयूं आम हुयूं? जवाब, हज़रत जाफ़र रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो, ए बादशाह, असां माण्हू जाहिल क़ौम हुआसीं, बुतनि खे पूॼींदा हुआसीं, मुर्दा रखाईंदा हुआसीं, पंहिंजनि सां दुश्मनी कंदा हुआसीं, पाड़ेसरनि सां बुरो सलूक कंदा हुआसीं, ताक़तवर माण्हू कमज़ोर ते ज़ुल्म कंदा हुआ। सवाल नंबर 5, क़ुरान शरीफ़ जूं आयतूं ॿुधण खां पोइ नजाशीअ जी हालत खे पंहिंजनि लफ़्ज़नि में बयानु करियो। जवाब, नजाशी क़ुरान शरीफ़ जूं आयतूं ॿुधी एतिरो रुनो जो उन जी ॾाढ़ी मुबारक ॻोढ़नि सां तर थी वई। पोइ नजाशीअ चयो, ही कलाम ऐं इंजील ॿई हिक ई ॾीए जी रोशनी आहिनि।